बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जिन आज़ादी लाइ जंग लड़ी, वरता पंहिंजा हक़ विड़ी, से क़ौमूं ज़िंदाबाद कलंदड़, से क़ौमूं ज़िंदाबाद कलंदड़। जनाबे सदर, क़ाबिले क़दर मोअज़्ज़िज़ उस्ताद साहिबो ऐं प्यारा शागिर्द साथियो, अस्सलामु अलैकुम, अस्सलामु अलैकुम। जनाबे सदर, अॼु योम आज़ादी जो मुबारक ॾियारो आहे, तंहिं करे मुंहिंजी तक़रीर जो उनवान आहे पाकिस्तान जी आज़ादी। जनाबे सदर, अॼु 14 अगस्त ते असीं समूरा पाकिस्तानी पंहिंजे मुल्क जी आज़ादी जो ॾींहुं पुरजोश नमूने सां मल्हाए रहिया आहियूं ऐं दुनिया जे नक्शे ते हिकु आज़ादु क़ौम आहियूं। जनाबे सदर, आज़ादी खां पहिरीं दुनिया जे ॻोल्हे ते पाकिस्तान जो को बि वजूद न हो। असीं अंग्रेज़नि जी ग़ुलामी ऐं हिंदुनि जी सलामी कंदा हुआसीं ऐं असांजे प्यारे मुल्क पाकिस्तान जा सभु ज़ख़ीरा ज़ालिमनि हवाले हुआ। सदर महफ़िल अहिड़े माहौल में बरे सग़ीर जा मुस्लमान मज़लूमियत वारी ज़िंदगी जी रहिया हुआ, खेनि के बि हक़ हासिल न हुआ ऐं हर तरफ़ मायूसी जो माहौल हो। जनाबे सदर, अहिड़ो ज़ुल्म, ॾाठ ऐं जबर ॾिसी क़ाइदे आज़म समेत असांजा अॻुवान सियासी सघ सां फ़रंगियुनि ऐं हिंदुनि जे साम्हूं थिया ऐं सड़न हण मुहाज़ ते मुहाॾो अटकायो ऐं खेनि ललकारे चयो, जंग आ तो सां मुंहिंजी जंग आ, पलीत पेर कर परे ही धरती मुंहिंजो नंग आ, जंग आ तो सां मुंहिंजी जंग आ। जनाबे सदर, पाकिस्तान जी अहिड़ी ताक़तवर तहरीक ऐं लाल लहू जी क़ुर्बानीनि खां पोइ हिंदुनि ऐं अंग्रेज़नि पंहिंजा पेर पोयां कया ऐं असांजो वतन ग़ुलामी जी ज़ंजीर तोड़े आज़ाद वतन साम्हूं आयो। मिट्टी में मिल गए इरादे अंग्रेज़ के, लहरा रहा है आज भी परचम पाकिस्तान का। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों। आख़िर में जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आई त चैनल खे सब्सक्राइब करणु ऐं वीडियो खे लाइक करणु न विसारिजो ऐं कमेंट बॉक्स में नेक्स्ट वीडियो लाइ टॉपिक पिणु सजेस्ट कजो। उमेद तव्हांखे वीडियो ज़रूरु पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं हिकु नई वीडियो सां गॾु, हिकु नई तक़रीर सां गॾु, हिकु नवनि ख़्यालनि सां गॾु, हिकु नई सोच सां गॾु, हिकु नए सुबुह सां गॾु, हिकु नई शाम सां गॾु। अल्लाह हाफ़िज़। थैंक यू सो मच।